सुई गैस मां खे ख़बर ॾींदा हाल निसार अली कुबूर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैस वेझो ॻोठु जीअंद खान चकराणीअ में ॻोठाणनि मर्दनि ऐं औरतनि दीदार साजन कोड़ल इमदाद एजाज़ खातू नवाब खातू चाकराणी ऐं ॿियनि पारां बासर जी मुबैना ज़्यादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असां हिते तमामु पुराणे घणे अरसे खां रहाकू आहियूं। हिते असांजे पाड़े में वेठल भट्टी बिरादरीअ जे बाअसरनि रसूल बख्श तारिफ़ अली वारिस भट्टी ऐं ॿियनि असांजो जीअण जो जंजाल करे छॾियो आहे। हूअ ज़ोरीअ असांखे लॾाइणु चाहिनि था। हू वॾा बाअसर माण्हू आहिनि। रोज़ानो पुलिस मोकिले असांखे परेशान करे रहिया आहिनि। उन्हनि वधीक ॿुधायो त असांखे रोज़ानो मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। होॾां भट्टी बिरादरी पारां राब्तो करण ते ॿुधायो वियो त ॿोॾि दौरान घरनि में पाणी हुजण करे रस्ते ते टेंट हणी वेठा हुआ। जेको क़दीमी रस्तो आहे उते हाणे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। रस्ते सां अचण वञण ते गार गद करे रहिया आहिनि। भट्टी बिरादरी पारां मुतालबो कयो वियो त रस्तो ख़ाली करे ॾिनो वञे। इलाइक़े वासियुनि एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे अपील कई त मामले जो नोटिस वठी मसइलो हल करायो वञे। हथियार ॾेखारे असांखे टेंटनि में हथ टेंट पटींदासीं, असां गिली कंदासीं नौकरियुनि वारा माण्हू असां हर कंहिंखे पुलिस आर्मी खे पुलिस ऑफिसर DIG एसपी खे अपील था कयूं त असांखे हिन जो माना ख़ौफ़ आहे। असांखे माना चोरनि जी धमकियूं गाॾियुनि जी धमकियूं मारण जी धमकियूं असां मज़दूर तबिको काठ जी मज़दूरी करे शाम जो अचूं काठ ते असांखे माना धमकियूं था ॾियनि असां मारींदासीं तव्हांखे प्रपड़ खणो असांजे ॿारनि खे हथियार ॾेखारे हेरासमेंट था कनि। असां हर कंहिंखे ऑफिसर खे अपील करता कयूं असांखे ख़तरो आहे। असां पंहिंजी क़ौम बिरादरी खे था चऊं त असांखे हिन आज़ादु कयो। असां क़ौम बिरादर खे चाकराणीअ खे था अर्ज़ु